इस्लामाबाद में मकानी इदारनि जूं चूंडूं तकरारी बणिजी वयूं। अदालती हुक्म बावजूद इस्लामाबाद में मकानी इदारनि जी चूंड शुरू न थी सघी। इलेक्शन कमीशन जो अमलो पोलिंग स्टेशन ताईं न पहुची सघियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते वोटनि जी पोलिंग स्टेशन ते आमद, गेट बंदि थियण ऐं अमलो न पहुचण सबबि वोटनि जूं कतारूं। इस्लामाबाद हाई कोर्ट मकानी इदारनि जी चूंडुनि बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त लोकल गवर्नमेंट सिस्टम खे बेइख़्तियार करणु आइन जी भेनकड़ी आहे। आइनी शिकनि खां भॼणु मुमकिन नाहे ऐं न वरी का रिआयत ॾेई सघिजे थी। हुकूमत इलेक्शन कमीशन मकानी इदारनि जी चूंड कराइण जे फ़ैसिले खे चैलेंज करे छॾियो। रजिस्ट्रार ऑफिस इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते एतिराज़ वारे छॾियो। ॿुधणी शुरू न थी सघी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त वक़्त जी खोट सबबि इस्लामाबाद में अॼु मकानी इदारनि जी चूंड मुमकिन नाहे। चूंडुनि बाबति सिंगल बेंच जो फ़ैसिलो रद्द कयो वञे। इलेक्शन कमीशन पाण खे इम्पोर्टेड हुकूमत जी बी टीम साबित कियो आहे। इस्लामाबाद में मकानी इदारनि जी चूंड लाइ इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते अमल न थियो आहे। अवाम खां ॾिनल पीडीएम चूंडुनि खां भॼी रही आहे। इमरान ख़ान मुस्लिम लीग नून अॻवान तारिक फज़ल चौधरी चयो आहे त अदालती हुकुम अखियुनि ते आहे पर अमली तौर चूंड मुमकिन नाहे। इलेक्शन कमीशन समूरनि तकनि में अमलो मुक़ररु न करे सघियो आहे। इंट्रा कोर्ट अपील ते हर फ़ैसिलो क़बूल कयो वेंदो। हर ॾींहुं इमरान ख़ान जी नाकारी सियासत वाक़ी थी रही आहे। तहरीक इंसाफ़ ख़िदमत जी सियासत न करे सघी आहे। पीटीआई इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। असद उमर जो चवणु आहे त वोटर्स वोट ॾियण लाइ ॿाहिरि निकिरी आया आहिनि। इलेक्शन कमीशन उन जो अमलो मौजूदु न आहे। इलेक्शन कमीशन अदालती फ़ैसिले ते अमल न करे तौहीन कई आहे। फवाद चौधरी जो चवणु आहे त साल 2022 मईशत लाइ तबाह कंदड़ साल साबित थियो। इम्पोर्टेड हुकूमत खे मुल्क ते मरण वारी डाम तबाही आंदी। मईशत जी तबाही जो बुनियादी सबबु सियासी अदम इस्तिकाम आहे। सिंजोरे में बेदर्दी सां क़तल थियल दियाबियूं केस जी जांच में अॻु भराई न थी सघी। पुलिस कातिलनि ताईं पहुचण लाइ कुता घुराए वरिता। क़तल जे शक में गिरफ़्तार भोपा अणॼातल हंधि मुंतक़िल। मक़तूल औरत ऐं भोपी में फ़ोन ते राब्ता हुअण जो इंकशाफ। कराची में एनईटी यूनिवर्सिटी जे शागिर्द जे क़तल जो मुख्य जवाबदार पुलिस मुक़ाबले दौरान साथी फायरिंग में मारिजी वियो। एसएसपी ईस्ट मूजिब जुमा ख़ान पुलिस मुक़ाबले दौरान फायरिंग में मारिजी वियो आहे। जवाबदार जे कब्ज़े मां 30 बोर जो पिस्टल हथियो वियो आहे। शागिर्द जे क़तल में मुलविस जवाबदार निज़ाम हिकु हफ़्ते अंदर ज़मानत ते आज़ादी हासिल कई। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी अदालत ज़मानत रद्द कई आहे। हुकूमत जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे थी। फ़ैसिलो अदालतूं कंदियूं आहिनि। अदलिया खे जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करण जे फ़ैसिले ते नज़रसानी करणु घुर्जे। सभिनी खे गॾिजी जवाबदारनि जी ज़मानत ते आज़ादी वारो मसइलो हल करणो पवंदो। सिंध सरकार अमन अमान जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते जी कोशिशुं में कामयाबी न मिली सघी आहे। सिंध सरकार जो तर्जुमान मुर्तज़ा वहाब। सिंध में थधि जी लहर बरक़रार। मैदानी इलाइक़नि में कोहड़े जो राज। ट्रैफ़िक जी रवानी सख़्त मुतासिर। सखर, शिकारपुर, लाड़काने, कंबर, नौशेरे फिरोज़ समेत ॿिनि इलाइक़नि में कोहड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई। जाम शोरे में गंदगी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त टाउन इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। स्कूली ॿार थोरे नमाज़ी गंदगी पाणी मां गुज़रण ते मजबूर आहिनि। दोदापुर में बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जैकबाबाद गड़ी खैर रोड ते धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त इलाइक़े में बदअमनी उरूज ते आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। ऐं स्टार फुटबॉलर रोनाल्डो सऊदी अरब जे क्लब सां महांगो तरीन मुआहिदो करे छॾियो। मुआहिदे तहत रोनाल्डो खे रोज़ाने 5 लख यूरो जी अदायगी कई वेंदी।